नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां यूसी शादी शहीद जे ॻोठाणे जो चेयरमैन ग़ुलाम अकबर ऐं काउंसलर अब्दुल जब्बार ऐं दे आबाद जागीर ॻोठ ग़ुलाम हैदर शाबाणी ॻोठ पलेजो फ़कीर शाबाणी जे रवासन ग़ुलाम सरवर गुल हसन लखमीर ग़ुलाम अब्बास अमानल्ला ऐं ॿियनि लॉकडाउन सबबि ग़रीब मिस्किन ऐं मज़दूरनि लाइ ईंदड़ राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। नेशनल प्रेस क्लब कंदरा जे साफ़िन अॻियां मासूम बचड़ा बुख ते वेहण जूं दाहूं ऐं यूसी शादी शहीद जे चेयरमैन ऐं दे आबाद जागीर जे काउंसलरनि ख़िलाफ़ दाईंदे चयो त अॼु 16 ॾींहं असां मज़दूरी बंदि आहे। असांजा नंढड़ा बचड़ा बुख ते वेठल आहिनि। गवर्नमेंट जे तरफ़ां यूसी शादी शहीद में ईंदड़ राशन यूसी चेयरमैन ऐं दे जो काउंसिल पंहिंजा नवाज़ी पॉलिसी ऐं मनपसंद माण्हुनि खे राशन ॾिनो आहे। असांखे अॼु ताईं यूसी जी बजट मां कुझु बि नाहे मिलियो, पर कोरोना वायरस में लॉकडाउन में बि न मिलियो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजे ॻोठ जो अखियुनि खां महरूम मोहम्मद हयात खे बि काउंसिलरनि पंहिंजे औताक मां धिका ॾेई मोटाए छॾियो। असां खैरपुर जे MPA MNA खे दर्दनाक अपील करियूं था त खुदारा असांजे वास्ते नोटिस वठी असां मिस्किननि सां इंसाफ़ कयो वञे, न त असां ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।